दिल जा दिलबर दिलरुबा, दिल जा दिलबर दिलरुबा, ओ दिल जा दिलबर दिलरुबा, दिल जा दिलबर दिलरुबा, ओ दिल याद थी तोखे करे, दिल याद थी तोखे करे, तू आहीं मुंहिंजो तू सदा। अस्सलाम वालेकुम जी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां, जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। असांजूं दुआऊं, असांजो प्यार, असांजी मोहबतूं अव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि राति जे हिन पहर में। हिन पहर खे जो आगाज़ कयूं था हिकु सुठे सुहिणे सूफ़ी कलाम सां। हिन कलाम खां पोइ अव्हांजूं लाइव कॉल्स, अव्हांजा मैसेज, अव्हांजूं कचहरियूं हूंदियूं। सो मूं सां गॾु रहिजो। वेलकम जी अगेन, ख़ुशि आमदीद भलीकार अव्हां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में। अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं, अव्हांजूं ख़ुशियूं ऐं अव्हांजी ख़ुशियुनि जा अहसास हिन प्रोग्राम में आहिनि शामिल। छो त राति थिए थी, सूर जागनि था ऐं सूरनि जो इलाजु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सन TV ते लाइव विथ राजा में थींदो आहे। पंहिंजा सूर असां सां शेयर कयो, असां तव्हांजा सूर ॿुधंदासीं ऐं तव्हांजे सूरनि खे जॾहिं ॿुधंदासीं त उन्हनि खे को न को सुठो सुठो गानो ॿुधाए उन्हनि सूरनि खे सुम्हारींदासीं। सो राति जो सूर कोन जागंदा, इहो तव्हां सां असांजो वाइदो आहे। सो टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे, इन नंबर खे डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदो। मैसेज अव्हां करे सघो था राजा में मन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां उनखे जॉइन करे उन ते मैसेज बि करे सघो था। सो मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसासनि खे गॾु करिणो आहे। इन जे करे छो त गर्मी तमामु घणी थी वई आहे। गर्मी जॾहिं अची वेंदी आहे तमामु घणी, त पोइ का ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे, का ॻाल्हि वणंदी कान्हे का। त पोइ कोशिशि कयो त हिन गर्मीअ जे मौसम खे जेकॾहिं तव्हांखे इंजॉय करिणो आहे त दिलि जे मौसम खे बहितर कयो। दिलि जो मौसम तॾहिं सुठो थी सघंदो जॾहिं तव्हां असांखे कॉल कंदो ऐं असांखे को सुठो सुहिणो गीत ॿुधाईंदो ऐं का न का सुठी सुहिणी ॻाल्हि कंदो। सो गर्मियुनि जो मौसम बि सुठो हूंदो आहे। असांखे त चारई मौसमूं असांखे मिलंदियूं आहिनि। असांजो मुल्क अहिड़ो आहे, अलाह जो करम आहे, अलाह जो शुकुर आहे त असांखे सभई मौसमूं हिते मिलंदियूं आहिनि। पर मौसम थधो जेको हूंदो आहे, जेको सर्दी वारो हूंदो आहे, उहो थोरो वधीक इंजॉयबल हूंदो आहे। असां इंजॉय कंदा आहियूं उनखे। सो इंजॉय तॾहिं कंदा आहियूं जॾहिं घर में सुठा गरम गरम खाधा ठहंदा आहिनि ऐं वरी ड्रेसिंग बि माण्हू जी चेंज हूंदी आहे सियारे में। त गर्मियुनि में बि अलॻि ई हिकिड़ो मज़ो आहे गर्मियुनि जो। बसि लाइट न वञे, बिजली न वञे, जॾहिं लाइट हली वेंदी त पोइ गर्मियूं बीमार करे छॾींदियूं आहिनि। सो टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु, इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिल थी वेंदो। ऐं मैसेज जो तव्हांखे मां ॿुधाए चुको आहियां, राजा मेमण जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां उनखे जॉइन करे सघो था। अॼु बि मूंसां कैमरामैन कामरान एंड इरफान, नईम रिंद असांजो ऑनलाइन ब्रॉडकास्टर, यूसुफ सहेड़ो असां सां गॾु, ऐं ख़ालिद शाह साहबु असांजो डायरेक्टर, ऐं उन सां गॾु गॾु MCR में जेको आहे उहो फ़हीम आहे अॼु। सो इन्हनि सभिनी जे तरफ़ां मां सभिनी खे भलीकार। हिकिड़ी कॉल वठूं था जी। अस्सलाम वालेकुम। छो ईद आहे अॼु? छा कजे, छा कजे, छा कजे, हाय छा कजे, को अगर बेवफाई करे, छा कजे, को अगर बेवफाई करे, ओ दिल वठी दोस्तीअ में दगाई करे, छा कजे। सो छा कजे, छा कजे, छा कजे। चलो जी, जेसिताईं लाइव कॉल जो सिलसिलो शुरू थिए तेसिताईं पाण सुठा सुठा गीत बि अॼु ॿुधंदासीं। घणे खां घणा गाना हलाईंदासीं, ॿियो त असां कुझु करे नथा सघूं। गानो हलाईंदा, पर हुन खां पहिरीं हिकिड़ी कॉल मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राजा साईं छा हाल आहे? छा हाल आहे मुख्तियार रुस्तमाणी? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआऊं आहिनि। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? असां त अॼु साम्हूं वेठा आहियूं, तबियत बि सही आहे, ख़ुशि बि आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह सभु सेट आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह, तव्हां तमामु सुठा पिया लॻो। थैंक यू, थैंक यू वेरी मच। केतिरो सुठो पियो लॻा? तमामु फर्स्ट क्लास ऐं सुहिणा लॻो पिया। हा, छा सुठो पियो लॻे? तव्हांजे हर एंगल खां तव्हां सुठा था लॻो। घणा एंगल आहिनि? हिकिड़ो हीअ एंगल आहे, ॿियो हीअ एंगल आहे, टियों हीअ एंगल आहे, 3 एंगल आहिनि। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो तव्हां केतिरा सुहिणा था लॻो, ॿुधायां थो। पर तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु आहे। हा साईं ख़ालिद शाह खे अर्ज़ु थो कयां। हा, अॼु सेहरो को ॿुधाए। छो ईद आहे अॼु? न ईद न आहे, बसि ईअं सूरनि खे सुम्हारण जे लाइ, दिलि खे ख़ुशि करण जे लाइ। शादी तुंहिंजी शादी बि थियल आहे, तुंहिंजा ॿार बि आहिनि, तुंहिंजे पुटनि जी बि शादी थियल आहे। सेहरो तोखे छो अॼु मल्हाई, अचानक मल्हाई, यादि आयो आहे? मड़े
माने मूड चेंज करण जे लाइ। मूड चेंज करण लाइ हलो कोशिशि कयूं था ठीकु आहे तूं ॿुधाए को शाइरी वाइरी ॿुधाए हा पना तव्हां सोना कहिड़े एंगल सां हाणे ॿुधो। हा ॿुधाए सोना बेशक सोणनि जो सरदार जो आहीं। वाह सोना बेशक सोणनि जो सरदार जो आहीं। ख़ुशी में नथो मापा मां मुंहिंजो यार जो आहीं। वाह देश सॼी जे दिलियनि जो राजा आहीं। देश सॼी जे दिलियनि जो राजा आहीं। ॿोलींदो मिठड़ा गुफ़्ता प्यारा मन जो ठार जो आहीं। वाह वणंदो वणंदो वाह वणंदो उन वेले वाह जो आहीं। हा वणंदो उन वेले वाह जो आहीं। गम घटाइण सिंध टीवी ते थींदो निर्वार जो आहीं। वाह तारीफ़ कयां मां कहिड़ी तारीफ़ कयां मां कहिड़ी न खां चोटीअ ताईं कुदरत जो जोड़ियल शहकार जो आहीं। वाह मुख्तियार वाह वाह ख़ुशीअ जा ॻोढ़ा उन वक़्तु अखियुनि में ईंदा आहिनि। हा ख़ुशीअ जा ॻोढ़ा उन वक़्तु अखियुनि में ईंदा आहिनि। चवंदो आहे वाही पंहिंजो मुख्तियार जो आहीं। वाह मुख्तियार वाही पांदियारा वाह वाह सही वाह थैंक वाह यू सही वाह थैंक महिरबानी यू। महिरबानी महिरबानी इहो त मुख्तियार उस्तमाणी आहे महिनतूं कंदो आहे शाइरियूं ठाहींदो आहे पाण लिखंदो आहे पाण चवंदो आहे पाण सम्झंदो आहे तव्हां बि त सम्झी विया हूंदो मुख्तियार उस्तमाणी ते माना का मयार न आहे सो काछे वारनि खे खोड़ सारो सलाम खोड़ सारो प्यार वाही पांदी वारनि खे जोई वारनि खे परियां गोरख वारनि खे ओरियां दातू वारनि खे ख़ुदाबाद वारनि खे सभिनी खे खोड़ सारा सलाम ओरियां सेवण वारनि खे सो इहो इलाइक़ो इहो तर सॼो हिन वक़्तु असांखे ॾिसंदो हूंदो बल्कि पूरी सिंध में माण्हू ॾिसंदा आहिनि बल्कि पाकिस्तान खां अलावा बि ॿाहिरि बि माण्हू ॾिसंदा आहिनि त जेके जेके हिन वक़्तु ॾिसनि पिया उन्हनि सभिनी खे मुख्तियार उस्तमाणी जो भई सलाम हुजे अस्सलाम वालेकुम हेलो हेलो सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम महराब जुड़े जो कॾहिं मां जी जी ख़ुशि आहियो ख़ैर ॿियो कहिड़ा तव्हां ॿुधायो दवा खाधी अथव दवा खाधी आहे बिल्कुलु हा कॾहिं राजो कॾहिं खॾड़े बसि ईंदा जॾहिं तेल भराए ॾींदे टांकी फुल चलो सही आहे सही बसि इहो ई पुछिणो बसि बसि महिरबानी वॾी महिरबानी 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 वाड़े वाह शाह वाड़े वाह ख़ालिद शाह दोस्त आहे तुंहिंजो अथई पको छा कजे छा कजे छा कजे सो ख़ैरु वई कुझु कोन कंदासीं महिराब जोणे जो हुयो खॾड़े खां याददाश्त असांजी ताज़ा करे वियो छो त खॾड़े वारा बि ॾिसनि पिया उहो परियां जेको आहे सो नवाबशाह वारा बि ॾिसनि पिया और सांगड़ वारा बि ॾिसनि पिया शहदादपुर वारा झोल वारा इहे सभु ॾिसनि पिया सभिनी खे बि खोड़ सारा सलाम सो सॼी सिंध मां जॾहिं कॉलियूं ईंदियूं आहिनि त ॾाढो सुठो लॻंदो आहे तमामु प्यारा कॉलर्स हूंदा आहिनि सिंध बलूचिस्तान हुजे पंजाब हुजे ख़ैबर पख्तूनख्वा हुजे या दुबई सऊदी हुजे जेके जेके बि हिन वक़्तु ॾिसनि पिया उहे असांखे कॉल कंदा आहिनि ऐं कॉल करे पंहिंजो हाल ॿुधाईंदा आहिनि पंहिंजो अहवालु ॿुधाईंदा आहिनि पर महिराब जोणे जो उहो माण्हू आहे जेको असांखां हाल पुछी ईंदो आहे वॾे हाल वाल सभु ख़ैरु आहे चलो महिरबानी ईअं कंदो बसि हली वेंदो आहे सो छा कजे इश्य ताले हाँ कामी ये क्या है इसको कि सवेल गाड़ी भाई कामी चए इश्य ताले माना क्या है माना बलोची बि सिखणी पवंदी असांखे हाणे तो ख़ैरु भई मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसासनि में असां सभिनी खे शामिलु पिया रखूं राति जो ही पहर हिन पहर खे वधीक सुहिणो ठाहिण जे लाइ वधीक प्यारो करण जे लाइ तव्हांखे कॉल करणी पवंदी जॾहिं तव्हां कॉल कंदो त को न को सुठी सुहिणी ॻाल्हि करणी पवंदी हिन शो में तो टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे हिन नंबर खे तव्हां डायल कयो त असीं पाण हलूं था हिकिड़े सुठे सुहिणे गाने जी तरफ़ ऐं प्यारो गानो प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ गाने जो न हिकिड़ी कॉलर जो आहे ॾिसूं था त केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम याली मदद मिठा साईं इहो छा साहिबु इहो प्यारो आवाज़ु इहो थो चयो मूंखे जी अंसार खोसो साहब कहिड़ा हाल आहिनि ख़ैरु लॻो पियो आहे मिठा प्यारा न आहियूं बाबा तुंहिंजा ॿाहिरि आहियूं मिठा ॿाहिरि मूंखे प्यारा ई न आहिनि महिरबानी 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 मिठा मौला हुसैन आबाद कंदई सदाईं आबाद हूंदई इहे दुआऊं ॾींदो कर बसि ॿियो छा हाल आहे अंसार ख़ैरु लॻो पियो आहे जीअं पिया कराची में हवा थधड़ी हले पई हा असां कीअं पिया लॻूं अॼु वियो हलियो त अंसार खोसो बि वियो हलो भई उमेरा चन्ना जे ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ खे इंजॉय था कयूं प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ ऐं ट्रैक खे इंजॉय कजो केॾा न
सजण मुंहिंजो ही सुहिणो आ हज़ारनि में सजण मुंहिंजो ही सुहिणो आ हज़ारनि में तिखो जीअं चंड चोॾींहं जो तिखो जीअं चंड चोॾींहं जो सितारनि में सजण मुंहिंजो ही सुहिणो आ हज़ारनि में। वेलकम बैक जी, ख़ूबसूरत गीत ख़ूबसूरत आवाज़ और मेरा चना जो असां पंहिंजी महफ़िल में शामिल रखियोसीं ऐं हाणे बि ख़ूबसूरत आवाज़ ख़ूबसूरत अंदाज़ हूंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अवांजी लाइव कॉल सां। जॾहिं तव्हां कॉल कंदो त तव्हांजो आवाज़ हिते पहुची वेंदो जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ए अब्दुल मजीद साहब खुश चाक चङो भलो दुआ 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 अल्हम्दुलिल्लाह खुश आहियो खैर कीअं पियो ज़िंदगीअ जो गाॾो हले ज़िंदगी जो गाॾो माशाअल्लाह सुठो पियो हले केतिरो सुठो पियो हले तमामु घणो सुठो पियो हले अल्लाह जो करम चलो वेरी गुड अव्हांखे भली तमामु प्यारा पिया लॻो थैंक यू वेरी मच अव्हांजी नज़र में जेको तव्हां असांखे सुठा लॻंदा आहियो महिरबानी महिरबानी अव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे सुहिणा साईं जी जी महिरबानी कीअं मौसम भला ठटे जो गरम गरम हवाऊं शुरू थी वियूं आहिनि या न न थधियो हिकिड़ो ॿ ॾींहं गरम हवा हुई हाणे वरी थधिकार शुरू थी वियो आहे हा तव्हां त सही समुंड कींजर दरिया जे विच ते वेठा आहियो न हा असां बि गर्मी कोन्हे टई पासा पाणी हवा हिकिड़ो बजे हुई गर्मी हाणे कान्हे टई पासा पाणी हवा आहे वाह ॿिए जी कंहिंजी ॿुधई नथो छा ही त हा वाह ॿियो सभु सेठ ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो महफ़िल में शामिल थी आहियो छा था ॿुधायो अॼु ॿुधायो तव्हांखे हिकिड़ो गानो पुराणो ॿुधाए अब्र करम आज इतना बरस के वो जा न सके घर आया है एक मेहमान हसी घर है कि चला न जाए कहीं हम दिल की बात सुना न सके अब्र करम इतना बरस के वो जा न सके। मेहरबानी गाने में मेहरबानी चाहिए छा कजे कामी दे इन फोन के शिताले हा तो खैर मोहब्बतूं प्यार खुशियूं ऐं ख़ुशियुनि जे एहसासनि में अवां आहियो शामिल ज़िंदगीअ जी गाॾीअ खे पाण हलायूं पिया ऐं कोशिशि कयूं पिया त ज़िंदगी जे हिन गाॾीअ में हिन सफ़र में पाण सभु गॾु हुजूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम करारन बाबा खुशा माली हसन जतोई हैदराबाद बिस्मिल्लाह अली हसन जतोई साहब खुश आयो चाक चंगा भला जो खैर दुआऊं पिया कयूं तव्हांखे तव्हां ॿुधायो कीअं आहियो असां ईअं ई आहियूं बसि हिन हफ़्ते दाढ़ी वाड़ी कोन ठाराई आहे न फर्स्ट क्लास पिया लॻो हा हिन हफ़्ते मां चयो यार छॾे नथा वञूं बसि सैलून ते कल्ह कयोसीं निंड आचरे जो ॾींहुं गुज़ारियोसीं थकल नज़र अचो था बाक़ी त थकल वकल त न आहे पर बसि मूं चयो अॼु बसि दाढ़ी वाड़ी कोन था लारायूं बसि नेक्स्ट वीक दमादम सिंध में पाण तयारु थींदासीं। खैरन ख़ुशि आहियो अमन अमान सभु सेठ अल्हम्दुलिल्लाह बस ख़ुशि हुजो आबाद हुजो तव्हां बि सदा सलामत हुजो असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि न ख़ुशि हुजो चाची यादि थी करेव चाची खोड़ सारा सलाम छा पचायो अथई अॼु कुछ पचाया अथई या रुगो ॿाहिरां पई घुराए खाए हेलो अस्सलाम वालेकुम बसलाम चाची ख़ुशि आहीं हाँ बस खैर तू ॿुधा सभु खैर चाची अली हसन ते नज़र रख हेॾा होॾा पियो वञे हा कोन ॾींहुं चए पियो त यार इहो गानो ॿुधा बसि कंहिं ख़ासि माण्हू जे लाइ हुनखे डेडिकेट थो कयां हाणे ख़ासि अलाए कहिड़ो आहे अलाए ख़बर न पुछेसि त सही हाल अहवाल त वठेसि ॿियो छा हाल आहे बस खैर बचा खैर सभु सेठ प्रोग्राम ॾिसी पई हाँ देखदी वेठी आ न देखदी पई न हाँ देखदी वेठी आ काली गंजी लगी पई हाँ हाँ काली गंजी पाती है आज हाँ ना हाँ छा थी चई जी आवाज़ कोन थो अचे या आजा भाई मैं देखदी वेठी आ देखदी पई देख तेकू गाना ॿुधाईंदा पिया चाचा अली हसन को तेकू गाना ॿुधाईंदा भला ओके हो किती काले वेस बैठा रोंदा ज़ारो ज़ार हो सही ॾाढा बेकरार हो सही उहो ई मेरा यार हो सही उही को सलाम देवी
उही को सलाम देवी उही को सलाम देवी किती काल वेस बैठा रोंदा ज़ारो ज़ार हो सही ॾाढा बेकरार हो सही उहे मेरा यार हो सही उही को सलाम देवी उही को सलाम देवी उही को सलाम देवी उही को सलाम देवी हो रंगदाए भूरा ते कददाए पूरा जीवे तितरदाए चोरा हो जीवे तितरदाए चोरा हो दर ते करेंदा वेठा मेरा इंतजार हो सही ॾाढा बेकरार हो सही उहे मेरा यार हो सही उही को सलाम देवी उही को सलाम देवी उही को सलाम देवी उही को सलाम देवी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा साईं? बाबू राजा फजल मोहम्मद शेख मीरड़ी बाजार खैरपुर खां। कहिड़ा हाल आहिनि शेख साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्लाह जा एहसान। तव्हां ख़ुशि आहियो? सभु ख़ैर आहे? सभु ख़ैर। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? कीअं पई ज़िंदगी जी गाॾी हले? तमामु बहितरीन। और साईं फरमाए त सिक ऐं संगत जो यार सॻो। हाय हाय। कॾहिं मां थो शिकियां कॾहिं तूं थो शिके। वाह। हीअ लिक छप जी आहे रांदि सॼण। कॾहिं मां थो लिखां कॾहिं तूं थो लिखे। वाह। ॿुधो साईं सिक जो गाॾो त पियो हले थो। तव्हांजो प्रोग्राम बि भलो ऐं तव्हांजी शर्ट बि भली ऐं तव्हांजो जेको आहे सो ॾाढी मुबारक थिए थी ॾाढी। महिरबानी मुंहिंजा साईं महिरबानी। तव्हांजो प्यार तव्हांजी मोहबतूं तव्हांजी नज़रुनि जो कमाल। ऐं जे तव्हां हुकुम कंदव त सुभाणे तव्हांखे क्लासिक अपार्टमेंट में ज़मान सैलून ते वठी हलंदासीं असां। क्लासिक अपार्टमेंट किथे आहे? हा हा कोमल अपार्टमेंट जे भरिसां ओॾे ब्लॉक 19 में। ब्लॉक 19 में 4G नेटवर्क जे भरिसां। न ब्लॉक 19 में क्लासिक सैलून ते त मां वेंदो आहियां हर हफ़्ते। कल्ह कोन वियोसि। हा त हुते क्लासिक ते ज़मान जी सैलून आहे पनवास जो मंगी साहब आहे हुते विहंदा आहियूं। हिन वक़्तु बि तव्हांजे 4G नेटवर्क ते वेठा आहियूं। किथे किथे कहिड़ी जॻह ते? कराची में कहिड़ी जॻह ते? परफ्यूम चौक जे साम्हूं। अच्छा हिते परफ्यूम चौक जे साम्हूं। अच्छा अच्छा अच्छा। ॿी जेकी मां जे सैलून ते वेंदो आहियां उनजो नालो बि क्लासिक आहे। अच्छा तव्हां बसि तव्हां त गुलूं सरो था अचो असां तव्हांखे ॾिसूं त हाणे तव्हांजे कराची में वेठा आहियूं। हा वाह 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 वाह। तव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइनि सां पंहिंजी महफ़िल में। तव्हांखे हिकिड़ो शेर था ॿुधायूं। प्लीज़। जुनू जोश जज़्बा ज्वाला कंदासीं। वाह। उटियूं मास ॿारे मशाला कंदासीं। वाह। रुगो पहिरीं पट ॾिजो पंहिंजे अचण जी। असांजे शरीर ते छा छा कंदासीं? पोइ असां ते छॾे त छा छा कंदासीं? वाह साईं वाह वाह साईं वाह। शेख साहब कमाल करे छॾी। असांखे कोई बरकत जो कलाम ॿुधाईंदो त असांजी यार यारीअ जो अवां को क़दुरु कोन्हे त वॾी महिरबानी कई। ॾुखी सिचुएशन में थींदा आहियो पर कोशिशि कयूं था। हाज़ुर हाज़ुर साईं हाज़ुर हाज़ुर। वॾी महिरबानी 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 लख थोरा। अधो असां सां गॾु गॾु भई शेख साहब फ्रॉम परफ्यूम चौक कराची ऐं खैरपुर जो रहवासी हो असांजी हिन महफ़िल में शामिलु थियो। थैंक यू वेरी मच सर। ईअं शामिलु थींदा रहो। अवांजो प्यार अवांजूं मोहबतूं प्रोग्राम में शामिलु हूंदियूं। सो मोहबतूं ऐं मोहबतुनि जे हिन वेड़े में अवां मूं सां गॾु आहियो। सो लवली कॉल्स लवली मैसेजिस लवली कचहरियूं हिन प्रोग्राम में शामिलु। ऐं ज़िंदगीअ में काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके अवां सां मोहबत बि ॾींदा आहिनि प्यार बि कंदा आहिनि पर छा कजे ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा ॾाढी ॾुखी आहे प्यारा। ज़िंदगीअ में जेकॾहिं तव्हां आसानी चाहियो था त पोइ कोशिशि कयो त ख़ुशियूं विरायो प्यार विरायो मोहबतूं विरायो। ख़ुशियुनि प्यार ऐं मोहबत में जेका ताक़त आहे उहा दुनिया जी कंहिं बि शइ में न आहे जेका ख़ुशियुनि मोहबतुनि ऐं प्यार में ताक़त आहे। सो मोहबतूं विरायो प्यार विरायो। कोशिशि कयो त माण्हुनि जेतिरा माण्हू तव्हां सां प्यार कनि था उन्हनि सां बि मोहबत जे तरीक़े सां हलो। जेके माण्हू तव्हां सां नफ़रत कनि था उन्हनि सां बि प्यार विरायो त ऑटो ते उहे सही थी वेंदा। सो टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु हिन नंबर खे तव्हां कंदो डायल प्रोग्राम में थी वेंदो लाइव शामिलु। ऐं लाइव जॾहिं शामिलु थियो त कान का सुठी सुहिणी कचहरी कान का सुठी सुहिणी ॻाल्हि कोन को सुठो सुठो गीत या कान का सुठी सुहिणी शाइरी असांखे ज़रूरु ॿुधाईंदा कयो। जी अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। केरु पियो ॻाल्हाए? साईं इंस्पेक्टर गुलाम हसन ख़ासकली पियो ॻाल्हायां हैदराबाद मां। सोट ख़ुशि आहे? चाक चङो भलो? अल्लाह जी महिरबानी तव्हांजूं दुआऊं का ख़ुशो ख़ैर आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। कासमाबाद हैदराबाद मां? जी जी हैदराबाद कासमाबाद मां? नाबाग हैदराबाद हेडक्वार्टर पुलिस लाइन मां। किथां? हेडक्वार्टर पुलिस लाइन सदर मां। हेडक्वार्टर पुलिस लाइन सदर मां। माशाल्लाह। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो ख़ासकली साहब?
पर अल्लाह जी महिरबानी तव्हांजूं दुआऊं खां पुछो ख़ैर आहे? मां सभु ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। छा ख़बर चार आहे हैदराबाद जी हवाउनि जी? पर अल्लाह जी महिरबानी शुक्र न ॿुधो आहे, अल्लाह जा एहसान आहिनि, हा हा, गुड। अल्लाह जा एहसान आहिनि, अल्लाह जी महिरबानी आहे न। अली नवाज़ ख़ासि खां बि वेठो आहे तव्हांजे साम्हूं। साईं उनखे बि सलाम ॾिजो असांजा, ऐं तव्हांखे बि सलाम, ऐं सभिनी ख़ासि करे खे असांजो मोहबत भरियो सलाम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असांजा अलाह केतिरा सलाम राजा साहब सुभां कढनि। हा असांजा अलाह केतिरा तव्हांजी दुआऊं ॾिना। हाय हाय, थैंक यू सर, थैंक यू। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो, महिरबानी ॿियो ख़ैर आहे? महिरबानी। को कलाम शलाम को ॿुधायो, का शाइरी वाइरी ॿुधायो। हा सही कलाम ॿुधाईंदासीं। अल्लाह मालिक आहे, अल्लाह मालिक आहे, ॿुधायो। हा हुजन हयाती रुठाई रहन। महिरबानी महिरबानी। हो रुठाई रहन पर हुजन हयाती, हो रुठाई रहन पर हुजन हयाती, भली प्या विढ़न सुणाओ, भली प्या विढ़न पर हुजन हयाती, हो रुठाई रहन पर। हाय हाय, छा कजे छा कजे छा कजे, ज़बरदस्त भई। रुठाई रहन पर हुजन हयाती, ऐं उन्हनि जे लाइ इहो चयो वेंदो आहे जेके प्यारा हूंदा आहिनि, जेके महबूब हूंदा आहिनि, जेके सुहिणा हूंदा आहिनि, जेके दिलबर हूंदा आहिनि, जेके दिलि जे तमामु घणो वेझो हूंदा आहिनि, उन्हनि जे लाइ इहो चयो वेंदो आहे त रुठाई हुजनि पर हुजन हयाती। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा सुहिणा साईं? पनवाटी खां सैयद इमदाद साहब बुखारी। मुर्शिद कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि चाक चङो भलो? अल्लाह पाक जा करम नवानी दुआवां ॿुधायो सर। अल्हम्दुलिल्लाह, वेलकम टू माय शो। अव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। थैंक यू सो मच सर। छा हाल आहे? कीअं ज़िंदगी पई गुज़रे? ज़िंदगी जी गाॾी कीअं पई हले? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम। ज़िंदगी जी गाॾी तमामु बहितरीन सुठी हले पई। ज़बरदस्त हले पई? जी जी हा चलो बिल्कुलु। गुड। अव्हांखे भली कार था चऊं। छा कंदा आहियो तव्हां? सर मां अॻिले दफ़े बि तारीफ़ करायो त मां स्टूडेंट आहियां सर। स्टूडेंट आहियो, चलो वेलकम था चऊं तव्हांखे। महफ़िल में शामिल थी विया आहियो? कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में, को गीत, को गज़ल, को गानो। सर शायरी हिकिड़ी ॿुधायूं? ॿुधाए। हाँ ॿुधायूं सर। हा। काश तू चांद में सितारा होता, आसमान में आशियाना हमारा होता। वाह। लोग तुझे दूर से देखते हैं, पास से देखने का हक सिर्फ हमारा होता। हाय हाय हाय, लोग तुझे दूर से देखते हैं, पास से देखने का हक सिर्फ हमारा होता। वाह छोकरा, छोकरा वाह। ठीक है, बाय बाय। थैंक यू सो मच। मेहरबानी मेहरबानी। हाय 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 हाय, काश काश काश। ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा। को वक़्तु हूंदो हुयो जो रिक्शा जे पोयां शाइरी हूंदी, अंदरि बसुनि में, पॉइंट्स में, मतिलबु यूनिवर्सिटी जे दीवारुनि ते शाइरी इन तरीक़े जी लिखियल हूंदी, इन टाइप जी लिखियल हूंदी। तो ख़ैर मोहबतूं विरहायूं पिया, प्यार विरहायूं पिया। इन प्रोग्राम में शामिल थियनि थियूं लाइव कॉल्स आवाजूं ऐं लाइव कचहरियूं आवाजूं। ऐं वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो 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 अबा। सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम साईं, कहिड़ा? बेरा कस्के ढोल में कहिड़ो ख़ासि गेली? बेरा कस्के ढोल मारा। ऐं सफ़ाई लुट जी छो पियो ॻाल्हाई? ये सब खेरा। ऐं थोरो खुली त ॻाल्हाए। हेलो अबा हां कहिड़ो ख़ासि केली? ढोल में बिलाल कस्के लेवा। कहिड़ो ख़ासि केली? ढोल में बिलाल कस्के ले। बिलाल ख़ासि केली झोल मां? हां या ये खेरा कहिड़े झोल मां? ढोल में। ऐं कहिड़ो सांगड़ वारो झोल? हां हां ऐं ख़ुशि आहीं? हां साईं तव्हां ॿुधायो छा कंदो आहे? तूं कंदो छाहीं? मजदूरी कंदा। कहिड़ी मज़दूरी कंदो आहे? सिरतंगारी मिस्त्री दा। कहिड़े बिस्तरी सां कंदो आहे मज़दूरी? हां मजदूरी कंदा। ऐं शो ॾिसंदो आहीं मुंहिंजो शो? शो रोज़ ॾिसंदा आहियूं, बहितरीन शो। बहितरीन। घणे जो बैलेंस विझराईंदो रोज़ फोन जो? हां फोन जो घणो बैलेंस विझराईंदो आहे रोज़? 2 महीने जो पैकेज हूंदो आहे। 2 महीने जो? महीने जो पैकेज हूंदो आहे? 2 महीने जो कहिड़ो हूंदो आहे पैकेज? 2 महीने जो फ्री पैकेज हूंदो आहे। 2 महीने जो लागी थो 60 ॾींहंनि जो? हां कमाल आहे यार। अला मां त महीने जो कराईंदो आहे। न न फ्री फ्री। हा कलाम वला ॿुधाए भला को। शायरी का ॿुधाए शायरी। ॿुधाए ॿुधाए शाइरी ॿुधाए ख़ासि करी साहब। दिल आहे को दिल बनाए को झट में भनी छॾे, हाँ। को सॻो नाहे को चिक में छिनी छॾे।
मूंखे चयो मूंखे विसारे महबूब खे ना पंहिंजे सां कढी छॾे। वाह इरफान तोखे अथई। वाह 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 ॿुधाई चए थो हा वाह वाह। ओके ठीकु आहे ओके दा महिरबानी। तामिर हुसैन जो ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ पंहिंजी महफ़िल में शामिल था रखूं। कहिड़ो गानो आहे? नादान मोहब्बत अज रात क़यामत। एंजॉय दिस ट्रैक। नादान मोहब्बत अज रात क़यामत नादान मोहब्बत अज रात क़यामत नादान मोहब्बत अज रात क़यामत मिट्टी में खुदा गोलूं मिट्टी में खुदा गोलूं मिट्टी में खुदा गोलूं मासूम शरारत अज रात क़यामत मासूम शरारत अज रात क़यामत नादान मोहब्बत अज रात क़यामत नादान मोहब्बत अज रात क़यामत हर वक्त जी वहशत में हर वक्त जी वहशत में हर वक्त जी वहशत में हिन दर्द जी राहत अज रात क़यामत हिन दर्द जी राहत अज रात क़यामत नादान मोहब्बत अज रात क़यामत नादान मोहब्बत अज रात क़यामत अहमद न रयो अहमद अहमद न रयो अहमद अहमद न रयो अहमद पर दर्द सलामत अज रात क़यामत पर दर्द सलामत अज रात क़यामत नादान मोहब्बत
अज रात क़यामत आ तू मञी मञी न मेहरबान मां त मिंथ थो करे छॾिया हाय मां त अर्ज़ थो करे छॾिया तू मञी मञी न मेहरबान मां त मिंथ थो करे छॾिया हो मां त अर्ज़ थो करे छॾिया वेलकम जी अगेन खुशामदीद भलीकार आवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में खुशामदीद भलीकार वठूं था हिकिड़ी कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम। अरे पुलिस सां गॾु आया हो छा अॼु पोयां मोबाइल जो सायरन वॼे पियो हा बस सही है ना, खबर तो पए शहर में ख़बर पए त हा सफ़िया अची वई आहे कहिड़ा हाल आहिनि अल्हम्दुलिल्लाह। ख़ुशि आहियो ख़ैर चाक चङियूं भलियूं जी अदा कीअं पई ज़िंदगी गुज़रे जी सभिनी जी गुज़रे पई। सभिनी जी सुठी असांजी त सुठी थी गुज़रे ॾाढी अल्हम्दुलिल्लाह असांजी बि सुठी गुज़रे। पोइ किथे गुम काथे थी आहियो गायब थी आहियो न को कॉल था कयो न को मैसेज था कयो महंगाई जो दौर है ना तो महंगाई जे दौर में कॉल कोन कबी बा छा कजे बस जिंदगी में कॾहिं कॾहिं मसरूफ़ियात हूंदी है। हा बस कॾहिं कॾहिं मौजूदगी जो एहसास ॼाणींदा कयो असां वरी सम्झंदा आहियूं त अलाह ख़ैर करे अलाह ॾे हली वई। ॿियो छा हाल आहे वक़्तु कीअं पियो गुज़रे ऐं शो में बि काफ़ी अरसे खां पोइ शामिलु थिया आहियो काॾे हो कैमरामैन काॾे हो हाणे तुंहिंजो लोॾणु शुरू थी वियो हिकिड़ो मिंट अधी होल्ड कजां हीअ वरी इरफान जो कमु शुरू थी वियो हाणे हा जी जी हा ॿियो हाल अहिवाल भला काथे गायब आहियो काथे गुम थी विया आहियो अदा हिते ई आहियूं। हिते ई आहियो शो बि ॾिसो पिया न पिया ॾिसो असांजा शोज़ घटि पिया ॾिसूं घटि पिया ॾिसो वॾा माण्हू थी विया आहियो न मसरूफ़ियात हूंदी ज़िंदगी। सही आहे सही आहे सही आहे सही आहे सुठी ॻाल्हि आहे चलो आज ख़ुशि ॾिठोसीं त मां यादि अची वियो कॉल कई। चलो गुड वेलकम टू माय शो अगेन अवां सभिनी खे भलीकार ऐं तव्हांखे बि भलीकार ऐं ख़ुशियूं जो आबाद जो असांजी दुआऊं हमेशह अवां सां गॾु गॾु हूंदियूं आहिनि जी अदा महिरबानी। छा था ॿुधायो अॼु छा था ॿुधायूं हा लॻंदो आवाज़ ई शायदि विसरी विया हाणे चवण। न न आवाज़ सुठो आहे तव्हांजो अञा तव्हां वधीक सुरीला थी विया हूंदो एतिरो ब्रेक जो आहे अच्छा उमिरि वॾी थियण सां ब्रेक थियण सां शायदि उमिरि न आहे त माण्हू वरी को मिड़ई पंहिंजे मुंहं सां ॻाईंदो आहे पियो गुनगुनाईंदो आहे न पियो अच्छा चलो ॿुधायांव थी साहिब जे नाले खे। ॿुधाए 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 तोखा न मिलियो प्यार घुरण मूं छॾे ॾिनो आहा तोखा न मिलियो प्यार घुरण मूं छॾे ॾिनो मनियो न तुझे ऐस करण मूं छॾे ॾिनो तोखा न मिलियो प्यार घुरण मूं छॾे ॾिनो वाह बदनाम थी वञे न किथे आहा तूं बि मूं पुठियां बदनाम थी वञे न किथे तूं बि मूं पुठियां हर हर अङण ते तॾहिं अचण मूं छॾे ॾिनो वाह साईं वाह हर हर अङण ते तॾहिं अचण मूं छॾे ॾिनो आहा 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 मनियो न तुझे ऐस करण मूं छॾे ॾिनो तोखा न मिलियो प्यार घुरण मूं छॾे ॾिनो वाह साईं वाह वाह साईं वाह इकरार यादि ॾियारम नाराज़ थी वए तोखे थियो एतराज़ करण चवण मूं छॾे ॾिनो वाह साईं वाह फुल तयारी सां आई आहे अॼु सफ़िया फुल तयारी सां आई आहे न न ॿ लाइनूं पुराणो सॉन्ग फुल तयारी सां भाई फुल तयारी
न राजा भाई याद हुयो पुराणो सॉन्ग। चलो गुड आहे थैंक यू वेरी मच ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो असांजी दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु महिरबानी थैंक अॼु यू तव्हां बि कुझु ॿुधाए छॾियो पंहिंजी पसंदि असां तव्हांखे छा ॿुधायूं कोई ॿुधाए छॾियो भाभी जे लाइ ॿुधाए छॾियो भाभीअ जे लाइ हाणे गानो हलाइनि त सही तव्हां पंहिंजे मुंहं सां भाभी जे लाइ गुनगुना घर वञी ॿुधाइजो मां तव्हांजे लाइ चयो उहा ॿुधंदी न आहे मुंहिंजो आवाज़ु चवंदी आहे हल बेसरो ई आहे ईअं चई नथी सघे मुंहिंजी अला भाभी। मूंखे चवंदी आहे छॾ तूं न ॻाईंदो कर मूंखे ईअं चवंदी आहे अच्छा अच्छा साम्हूं न ॻाईंदा की हिते ॻाईंदा सुठो लॻंदो। ॻाल्हाइण ई मुंहिंजो पसंदि कोन कंदी आहे गाने जी ॻाल्हि करी भाभी अॼु बर्दाश्त कजो अदा खे ठीकु आहे प्लीज़ तव्हां अदा ॻायो। कहिड़ो ॿुधायां गानो भाभीअ जे उहो त नाले हाणे भाभी तव्हांखे ख़बर न कहिड़ो मुंहिंजी पसंदि जो आहे। अरे अवाल आहे कहिड़ो ॾुखे मुश्किल में विझी छॾी दादा, ईअं ई माना ॿुधायां थो हुनजे लाइ नथो ॿुधायां ईअं थो ॿुधायां ईअं वरी कीअं मां पंहिंजे साहब जे लाइ चवां तव्हां भाभी जे लाइ न चवंदा साहब लाइ त तो छॾे ॾिनो ॿुधे ॾिनो हिते त छॾण ॿॾण मसइलो थी वेंदो असांजी ज़िंदगीअ में हा ॿुधायां उनजे लाइ गानो थो ॿुधायां ठीक आहे हा मां तुंहिंजे बिना हिकिड़ा तुंहिंजे लाइ अथई हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां तूं जे गॾु गॾु हुजी तूं जे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां हा मां तुंहिंजे बिना हो तो सां जॾहिं मिला तोखे ॾाढो वणा ओ तो सां जॾहिं मिला तोखे ॾाढो वणा पाण खे तुंहिंजे लाइ ठाहियो पियो ठाहियां हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां हा मां तुंहिंजे बिना सही आहे ईअं दा जियो पिया ख़ुशि रहो ओके थैंक यू वेरी मच अल्लाह हाफ़िज़ छा कजे मुश्किल बि विझी छॾींदा आहिनि कॾहिं कॾहिं माण्हू छा कजे ज़मानो त ॾाढो ॾुखियो आहे पर वरी ज़ालूं बि ॾाढियूं ॾुखियूं हूंदियूं आहिनि तव्हांखे इहो ॿुधाए छॾियां तो ख़ैर मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसासनि खे रखूं पिया शामिलु ऐं ज़िंदगीअ में जॾहिं बि ख़ुशियूं ईंदियूं आहिनि ज़िंदगीअ में जॾहिं बि मोहबतूं ईंदियूं आहिनि त पोइ ॾाढो सुठो लॻंदो आहे सो अव्हांजो प्यार अव्हांजूं मोहबतूं हिन प्रोग्राम में शामिलु राति जो ही पहर हिन पहर खे वधीक सुहिणो ठाहिण जे लाइ तव्हांखे कॉल करणी पवंदी टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे हिन नंबर खे तव्हां डायल कंदव प्रोग्राम में शामिलु थी वेंदो कान का सुठी सुहिणी ॻाल्हि कोन को सुठो सुहिणो गानो गीत शाइरी कुझु बि ॿुधाए सघो था अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम राजा साईं ख़ुशि आहियो चङा भला आहियो ॿियो सभु ख़ैर साईं मोहतरम जनाब मोहम्मद अनवर बलोच साहब ख़ुशि चाक चङो भलो सर दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह आहे तव्हांजी यादगिरी ईंदी आहे ऐं तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं तमामु मज़ो ईंदो आहे ॾाढो हाय यादगिरियूं रहिजी वेंदियूं हा बसि अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे सदाईं तव्हांजे लाइ असीं दुआऊं घुरंदा आहियूं महिरबानी मोहम्मद अनवर बलोच साईं तव्हां ॿुधायो सेवण जा कहिड़ा हाल आहिनि झांगारा बांगारा जा कहिड़ा हाल आहिनि अल्हम्दुलिल्लाह सेवन बि सही आहे झांगारा बि सही आहे सुभाणे कलंदर ते वेंदासीं तव्हां लाइ दुआऊं घुरंदासीं वाह सही वाह ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो प्रोग्राम में शामिलु थी विया आहियो कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ अंदाज़ में त ख़बर पए मोहम्मद अनवर बलोच अची वियो आहे साईं बिल्कुलु हे ॿुधाईंदासीं ॿई तोवारा भाणे जा नथा ठहनि मूंसां न को नईम न को सलमान साईं हिननि खे मां नसीहत कयां थो बिल्कुलु नसीहत छा थो करी जी मानी अथनि रव ते बसि तूं सम्झी वञ बसि इहा ई ॻाल्हि आहे ॿई नथा सिधा थियनि मूंसां दा न को नईम थो सिधो थिए न को सलमान थो सिधो थिए सर ॿिन्हिनि खे मां तव्हांजे लाइ बिल्कुलु चवंदुसि बस इहा पार त अॼु करे छॾिजां ॿिन्ही खे फोन करे सर बिल्कुल सर ॿुधाए जी वो चांद क्यों निकला था जिसे डूब जाना था हाय वो चांद क्यों निकला था जिसे डूब जाना था इतनी मोहब्बत क्यों की अगर भूल जाना था इतनी मोहब्बत क्यों की अगर भूल जाना था वाह भूल जाना था चांदनी में चांद को गवारा न हुआ हम हजारों के हुए कोई हमारा न हुआ ॾुखियो करे छॾी सॼो शाइरी खे अॻियां हली हा वाह सही महिरबानी तव्हांखे अलाह ख़ुशि रखे आबाद रखे थैंक यू वेरी मच
छा कजे उहो असांजे लाइ ॿुधाई न यादगिरियूं त इहा हक़ीक़त आहे त यादगिरियूं ई आहिनि जेके रहिजी वेंदियूं बालक जो हू गीत आहे यादगिरियूं रहिजी वेंदियूं यादगिरियूं रहिजी वेंदियूं बंदि कमरे जी दीवारुनि ते तुंहिंजूं तस्वीरूं रहिजी वेंदियूं यादगिरियूं रहिजी वेंदियूं यादगिरियूं रहिजी वेंदियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अबाई काम ई काॾे हो ख़ालिद जी केरु पियो ॻाल्हाए? फतेह मोहम्मद तालानी वज़ीराबाद खां। कहिड़ा हाल आहिनि फतेह मोहम्मद? ख़ुशि चाक चङो भलो शादाब काॾे हुई काम? ख़ैर दुआ अल्हम्दुलिल्लाह ॿुधायो कुझु आयो ख़ैर? हले वियो जी अबा मां ठीकु तव्हां ॿुधायो? ख़ैर साईं दुआ तव्हां ॿुधायो ख़ैर आहे? सभु ख़ैर हुकुम कयो ज़िंदगीअ जो कीअं पियो गाॾो हले? गाॾो सही थो हले साईं। सफ़ा सही पियो हले। शो ॾिसो पिया असांजो? जी जी वक़्तु ॾिठोसीं पाण पलियोसीं प्यारु पलिजे पियो या न पियो पलिजे? पलजे थो साईं छो न पलबो? प्यारु पलिजे थो त का ॿुधायो को गीत का शाइरी को। हलो जी जी ॾुखियो सुखियो पियो पलबो। ॾुखियो सुखियो पियो पलिबो हा हा अहिड़े आहे को कलाम शलाम ॿुधायो का शाइरी ॿुधायो को गीत ॿुधायो कुझु त ॿुधायो। बसि साईं अॼु दिलि चवे थो तव्हां ई को कलाम ॿुधायो। हाज़ुर असां तव्हांखे ॿुधायूं हाज़ुर 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 साईं महिरबानी 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 छा कजे देरि नथा कयूं हलूं था हिकिड़े सुठे सुहिणे गाने तरफ़ प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ अधे चयो आहे त हिनखे आउं नथो मायूस करे सघां सो ख़ूबसूरत ट्रैक प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ फौज़ सुमरो जो तुंहिंजे कूड़नि वाइदनि ते एंजॉय कयो।
हो तुंहिंजी सूंहद सी तुंहिंजी सूंहद सी मां पियुसि भुलिजी मां पियुसि भुलिजी हो एतबार कयम इंतज़ार कयम छो प्यार कयम छो प्यार कयम तुंहिंजे कूड़नि कूड़नि वाइदनि ते वेलकम जी अगेन खुशामदीद भलीकार तमामु प्यारो गीत तव्हां ॿुधो आई होप त तव्हांखे ज़रूरु इहो गीत पसंदि आयो हूंदो अव्हांजो प्यार अव्हांजी मोहबत हिन प्रोग्राम में शामिल आहिनि वक़्तु गुज़रंदो पियो वञे 9 खां 10:15 थी विया आहिनि 1 कलाक 15 मिंट थी विया आहिनि ख़बर ई न पई आहे ईअं ई 2 कलाक गुज़री वेंदा आहिनि ऐं तव्हांजो मोहबतूं तव्हांजो प्यार एतिरो हूंदो आहे जो हिन 2 कलाकनि में अहसासु ई न थींदो आहे त का दुनिया बि आहे को ॿियो ज़माने में ग़म बि आहे त पोइ तव्हां जॾहिं हिन महफ़िल में शामिलु थींदा आहियो त असांखे कहिड़ो ग़म आहे असांखे कहिड़ी परेशानी आहे का परेशानी न आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजूं मोहबतूं आहिनि प्यार आहे ऐं ख़ुशियूं आहिनि तो टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु हिन नंबर खे कंहिं डायल कयो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अरीबा जी छा हाल आहे अरीबा जो हाय सफ़ा सुठो लॻो पियो A1 फर्स्ट क्लास छा पियो करीं अरीबा वेठी आहियां तव्हांजो शो बि ॾिसां असांजो शो ॾिसी पई कीअं पियो हले असांजो शो सुठो पियो हले या ख़राबु पियो हले या किनो पियो हले या भलो पियो हले न तव्हांजो शो इलाही बहितरीन आहे इलाही निमाज़ पढ़ी ईंदी आहे निमाज़ पढ़ी अची तव्हांजो शो ॾिसंदी आहियां माशाअल्लाह 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 ज़बरदस्त दुआउनि में यादि रखंदी कर असांखे ठीकु आहे अरीबा जी चलो गुड मां छा तव्हां लाइ दुआ कंदी आहियां हा चलो छा ॿुधाईंदी अॼु छा थी ॿुधाई अॼु तव्हांखे आउं गानो ॿुधायां थी थोरो यादि ठीकु आहे ॿुधायो तुझा बई तुझा बई हथ चुमा लिखी तोखे ज़िंदगी ॾियां मिठा नाराज़ न थी तुंहिंजो हर हुकुम मञा मिठा नाराज़ न थी तुंहिंजो हर हुकुम मञा वॾा गाना यादि कया अथई हैं कंहिंजो गानो आहे इहो इहो अलाए मूंखे ख़बर कोन्हे बसि मूंखे वणंदो ई मूं यादि करे तव्हांखे ॿुधायो चलो ठीकु आहे थैंक यू वेलकम अल्लाह हाफ़िज़ ज़हरा वजी आहे असां सां गॾु महिरबानी ज़हरा एंड SK असां सां गॾु आहे जी SK थैंक यू वेरी मच वफ़ा मीर ख़ान मुगेरी असां सां गॾु आहे लिखे थो और इंतखाब का मौसम बार बार आता है और मोहब्बत करने वाला अकेला ही मर जाता है और मुझे यकीन है कि अगर आप मुझे अपना मज़हब दे दें तो हंगामा रही में जहाज़ मज़ीद अच्छा लिखियो अथई दोस्त तुंहिंजी शाइरी मूंखे सम्झ में घटि ईंदी आहे मुगेरी साहब इरशाद अली मुगेरी साहब खे सलाम महिरबानी अदा तोसां मिलण जूं हसरतूं अञा बि अधूरियूं आहिनि सुहिणा साईं उमेदु आहे ज़िंदगी जे कंहिं मोड़ ते मिलंदासीं इरशाद अली मुगेरी फ्राम दुबई थैंक यू वेरी मच इरशाद अमर जलबाणी असां सां गॾु आहे जी अमर जलबाणी अस्सलाम वालेकुम वदा वालेकुम अस्सलाम इरफान अली उजण खे सलाम थैंक यू इरफान वेलकम टू माई शो एंड सादिक असां सां गॾु आहे जी सादिक खे सलाम सादिक वालेकुम अस्सलाम अस्सलाम वालेकुम राजपूत प्रिंस का शाइरी मोकिलियो दीदार अली लगारी असां सां गॾु अस्सलाम वालेकुम राजा भा महिरबानी वालेकुम अस्सलाम आमिर हसन खे सलाम थैंक यू वेरी मच छा कजे सो ख़ैर ज़हरा महिरबानी अवां शो में शामिलु थिया आहियो ऐं इफ़्तिखार थैंक यू वेरी मच अवां बि शो में शामिलु आहियो रेहान अली मूंसां गॾु आहे रेहान अली खे बि सलाम शाइरी मोकिलियो सलाम वलाम त थी वेंदा आहिनि शाइरी वाइरी का मोकिलींदा कजो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे सुठो लॻो पिया अबा केरु पियो ॻाल्हाई शोभान सठियो ॻाल्हायां अमेल खां केरु थो ॻाल्हाए शोभान सठियो अलाए किथां हुयो हलो ख़ैर शोभान तुंहिंजी कॉल डिस्कनेक्ट थी वई को नेटवर्क जो प्रॉब्लम हुयो वरी तूं कॉल करे सघीं थो ॿीहर छा कजे याद तेरी शलन में कूं आवे सजी रात रोंदा में कूं केर परचावे सजी रात रोंदा में कूं केर परचावे आए हाय छा कजे वेल अगेन अव्हांखे भली कार था चऊं महफ़िल में राति जो ही पहर हिन पहर खे वधीक सुहिणो ठाहिण जे लाइ वधीक इंजॉय करण जे लाइ असांखे तव्हां कॉल करे सघो था टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु मैसेज अव्हां करे सघो था राजा मेमन जो पेज ऐं पेज ते जॾहिं मैसेज कयो त का न का सुठी सुहिणी शाइरी लिखी ज़रूरु मोकिलियो सलाम दुआ सां कमु न हलंदो ऐं गीत बि हलंदा आहिनि गाना बि हलंदा आहिनि सिलेक्शन थियल हूंदी आहे
स्पेशली असांजो जेको डायरेक्टर आहे उहो शाम जो अची गाना तयारु करे छॾींदो आहे ऐं चवंदो आहे ॻाल्हि ॿोल खां पोइ सुठा सुहिणा गीत हलायूं। असांखे ख़बर आहे तव्हांखे छा पसंदि आहे, इन जे करे सुठा सुहिणा गीत ई हलंदा आहिनि पंहिंजी महफ़िल में। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? साईं खैरा तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह। अदा केरु पियो ॻाल्हाई? मोहब्बत अली चांडियो साईं। मोहब्बत अली चांडियो किथां? साईं कराची मां। कराची मां। चांडियो साहब कराची जे कहिड़े इलाइक़े मां? गुलशन इकबाल। अच्छा गुलशन इकबाल मां। भली कार था चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां। छा कंदा आहियो? कबाड़ जो कमु कंदा आहियूं साईं। कबाड़ जो? जी साईं। ज़बरदस्त ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। शो ॾिसंदा आहियो असांजो? साईं बिल्कुलु शो ॾिसंदा आहियूं साईं। हा, कॾहिं खां ॾिसो पिया शो असांजो? तक़रीबन 2-3 सालनि खां वठी। चलो गुड। पोइ कॉल पहिरियों दफ़ो कई आहे? जी साईं पहिरियों मरतबा कई आहे, तो तयारी कंदा रहिया आहियूं। हा, को गला मला ॿुधाए भला, को गानो छा न ॿुधाए? गानो कोन थो भाई, नहीं दो गुनगुनान साईं। न ईंदो आहे। चलो असां तव्हांखे ॿुधायूं था को सुठो सुहिणो गानो, ठीकु आहे? तव्हां को सुठो ॿुधायो साईं। हाज़ुर हाज़ुर। तव्हांखे को गला हलायूं दादा, हिन दोस्त जे लाइ गानो हलायूं था। हाज़ुर हाज़ुर साईं हाज़ुर। हे अबा थकाए छॾींदा आहियो कॾहिं कॾहिं न, थकिजी पवंदो आहे माण्हू, चवंदो आहे हाणे बसि मोकिलाइजे, वांधि कई माना सफ़ाई ख़तमु कजे प्रोग्राम, माना कंहिं महिल ईअं। तो ख़ैर मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसासनि में सभु आहियो शामिलु, ऐं जेकॾहिं तव्हांखे शामिलु थियणो आहे असांजे हिन महफ़िल में त ज़रूरु शामिलु थियो। छा कजे छा कजे छा कजे। फ़ातिमा असां सां गॾु आहे जी, फ़ातिमा बुरफ़त, उनखे बि सलाम, ज़ुलेखा खे बि खोड़ सारो प्यार ऐं खोड़ सारा सलाम, ऐं सभिनी खे खोड़ सारा सलाम जेके जेके हिन वक़्तु मुंहिंजो शो ॾिसनि पिया। सो ख़ैर मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसासनि में सभिनी खे रखूं पिया शामिलु, ऐं ज़िंदगीअ में जेकॾहिं तव्हांखे आसानी ठाहिणी आहे, ज़िंदगीअ खे जेकॾहिं इंजॉय करिणो आहे त कोशिशि कयो मोहबतूं प्यार ख़ुशियूं, ख़ुशि रहो, ॿियनि जी ज़िंदगियुनि में बि ख़ुशियूं आणियो, पाण बि ख़ुशि रहो, तॾहिं तव्हांजी ज़िंदगी आसान थी वेंदी, मज़े वारी थी वेंदी। सो छा कजे छा कजे छा कजे, कुझु कोन था कयूं था, इहे ई लाइव कॉल्स, इहे ई कचहरियूं कयूं था, इहे ई दोस्त असांखे मैसेज कनि पिया, उन्हनि खे शामिलु रखूं था। ऐं शैम्पी आहे, थैंक यू वेरी मच शैम्पी, अव्हांखे बि वेलकम था चऊं। सिद्रा भट्टी असां सां गॾु आहे जी, आगा आमिर साहब आहे, काशिफ़ ख़ान साहब आहे, सरदार इरफान साहब आहे, अहमद शिपा, एली एंसलीम, थैंक यू, अव्हांखे बि वेलकम। इहे दोस्त सभु सलाम दुआ कनि था, बसि शाइरो शाइरी कोन था मोकिलिनि, का ॻाल्हि कोन था लिखी मोकिलिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बसि इहो दुआ सलाम आहे हिननि जो। सो महिरबानी अथई, तव्हांजी बि दुआ सलाम बि असांखे अखियुनि ते। सो सफ़र बि ॾाढो ज़बरदस्त हूंदो आहे, कॾहिं कॾहिं माण्हू सफ़रु कंदो आहे त ॾाढो सुठो लॻंदो आहे, कॾहिं कॾहिं माण्हू एतिरो थकिजी पवंदो आहे जो दिलि चवंदी आहे त यार हाणे घर बि ॿियो केरु खणी वञे, छॾे बि ॿियो केरु अचे, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे। सो थकिजंदा न कयो लाइफ में, कोशिशि कंदा कयो त एक्टिव रहंदा कयो। एक्टिव रहण जे लाइ तव्हांखे गेम्स खेॾणियूं पवंदियूं, तव्हांखे एक्सरसाइज़ करणी पवंदी, ऐं उन सां गॾु गॾु निंड तव्हांखे राति जो पूरी करणी पवंदी, तॾहिं तव्हां एक्टिव रहंदो, ऐं एक्टिव रहण जे लाइ तव्हांखे इहे सभु शयूं करणियूं पवंदियूं। मानी टाइम ते खाईंदो ऐं निंड पूरी कंदो त पोइ एक्टिव रहंदो। सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसासनि में राति जो ही पहर, अव्हांजो ही पहर, ऐं हिन पहर खे वधीक सुहिणो करण जे लाइ अव्हांजूं लाइव कॉल्स आहिनि, पर सुठा सुहिणा गीत बि असांजी हिन महफ़िल में शामिलु हूंदा आहिनि। त हलूं था हिकिड़े सुठे सुहिणे गाने तरफ़, प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे, ख़ूबसूरत ट्रैक आहे, आई होप त तव्हांखे ज़रूरु ही गीत पसंदि ईंदो। ऐं तुझी याद अची वई, अॼु दिनो
तमन्ना जी आदत नी मोहब्बत जे बदले मोहब्बत नी हाँ ही तमन्ना जी आदत नी मोहब्बत जे बदले मोहब्बत नी आय हाय छा कजे छा कजे छा कजे वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं राति जो ही पहर हिन पहर खे वधीक सुहिणो ठाहिण जे लाइ अवां खे कुझु न आहे करिणो ज़िंदगीअ खे आसान करिणो आहे ऐं कॉल करणी आहे टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु इन नंबर खे तव्हां डायल कंदो ऐं प्रोग्राम में लाइव शामिलु थी वेंदो सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसासनि में अवां सभु आहियो शामिलु ठीकु 15 मिंटनि ताईं उन खां पोइ प्रोग्राम खे वाइंड अप कंदासीं छो त हीउ प्रोग्राम हूंदो आहे 9 खां 11 बजे ताईं 9 खां 11 बजे ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अवां जूं मोहबतूं हूंदियूं आहिनि अवां जो प्यारु हूंदो आहे अवां जूं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि अवां जी ख़ुशियुनि जो अहसासु हूंदो आहे सो शामिलु रखूं था अवां जे अहसासनि खे अवां जी लाइव कॉल्स खे ऐं कोशिशि कंदा कयो त कॉल जॾहिं बि कयो त टीवी जी आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखंदा कयो टेलीविज़न जे आवाज़ खां टीवी खां परे रहंदा कयो ऐं जॾहिं को मैसेज कयो था त का शाइरी मोकिलींदा कयो का सुठी सुठी शाइरी अॼुकल्ह त चवंदा आहिनि त उहो अंधनि मुल्तान लधो तव्हां मूंखे नथा ॻोल्हे सघो तव्हां ॻोल्हे सघो था सोशल मीडिया ते वञी करे तव्हां फेसबुक ते या कंहिं बि साइट ते वञी तव्हां मैसेज करे सघो था सिंध टीवी जे पेज ते तव्हां मैसेज करे सघो था तव्हांजो मैसेज मूं ताईं पहुची वेंदो सो लाइव कॉल सां गॾु गॾु मां तव्हांखे ज़रूरु इहो अनाउंस कंदो रहां पोएं हफ़्ते बि कयो हुयो पर पोएं हफ़्ते मां शो न करे सघुमि त हिन हफ़्ते सैटरडे खां इनशाला दमादम सिंध जो बि आगाज़ थी रहियो आहे गेम शो जेको असांजो आहे सिंध टीवी जो उनजो बि आगाज़ थी वियो आहे त जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी बुकिंग कराइणी आहे पास ठाराइणी आहे त तव्हां ज़रूरु कॉल करे पंहिंजी पास ठारायो ऐं असांजे हिन शो में ज़रूरु अची पार्टिसिपेट कयो ऐं लखे रुपयनि जा इनामात हूंदा आहिनि जेके तव्हां खटे सघो था त दमादम सिंध जो बि आगाज़ थी वञींदो इनशाला हिन हफ़्ते खां हिन सैटरडे खां राति जो मुंहिंजे ख्याल सां हिन दफ़े 2-3 कलाक प्रोग्राम कनि पिया ऐं मैनेजमेंट सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल्हि थी न आहे अञा पर मूंखे लॻे थो त हीउ 3 कलाक शो हूंदो 8 बजे खां वठी 9, 10, 11 बजे ताईं सो कोशिशि कजो त पासिस कराए ज़रूरु असांजे हिन प्रोग्राम में शामिलु थिजो सो खोड़ प्यार खोड़ मोहबतूं हिन प्रोग्राम में शामिलु लाइव कॉल जो हसीन सिलसिलो आहे 021 ऐं उन सां गॾु गॾु अॻियां टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु इन नंबर खे तव्हां डायल कंदो ऐं प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो ऐं उन सां गॾु गॾु मौसम खे इंजॉय त तव्हां कंदा हूंदो गर्मियुनि जो हुजे सर्दियुनि जो हुजे या कहिड़ो बि मौसम हुजे पर PSL बि हले पियो पाकिस्तान सुपर लीग हले पियो ऐं क्रिकेट जो बुख़ार हर माण्हूअ खे हूंदो आहे मूंखे बि तमामु घणो हूंदो आहे स्पेशली हिन दफ़े त वरी मुंहिंजी फेवरेट जेका टीम आहे फेवरेट जेको मुंहिंजो शहरु आहे हैदराबाद किंग्समैन जे नाले सां हिकिड़ी टीम आई आहे ऐं मां उनखे सपोर्ट कयां पियो ऐं उन सां गॾु गॾु मां लाहौर कलंदर्स खे बि सपोर्ट कयां पियो ऐं मूंखे ॾाढो सुठियूं लॻंदियूं आहिनि इहे ॿई टीमूं ऐं ॿिन्ही टीमुनि जा जेके बि खिलाड़ी आहिनि ॾाढा ज़बरदस्त आहिनि स्पेशली मैक्सवेल जेको फस्ट PSL खेॾे पियो पहिरियों दफ़ो आयो आहे पाकिस्तान में सुपर स्टार आहे क्रिकेट जो त मूंखे ॾाढो हैदराबाद किंग्समैन जी जेका मैच हूंदी आहे उहा ॾाढी सुठी लॻंदी आहे मैचिस सभु सुठा लॻंदा आहिनि पर हैदराबाद किंग्समैन जो मैच मूंखे ॾाढो वणंदो आहे सो ज़रूरु तव्हां इंजॉय कंदा हूंदो PSL खे बि क्रिकेट खे बि ऐं ज़रूरु तव्हां मौसम खे बि इंजॉय कंदा हूंदो छो त गर्मियुनि जो मौसम वरी जॾहिं ईंदो आहे त कुझु न कुझु खणी ईंदो आहे पाण सां गॾु मौसम जॾहिं चेंज थींदो आहे त का बीमारी को न को बुख़ार खणी ईंदो आहे त हिन वक़्तु बि खोड़ सारियूं अहिड़ियूं बीमारियूं खोड़ सारा अहिड़ा मौसम ख़राबी जे करे माण्हू बीमार थियनि पिया त कोशिशि कयो त मौसम जॾहिं चेंज थिए त उन मौसम सां ढलिजी वेंदा कयो त बहितरु थी वेंदो अस्सलाम वालेकुम राजा साहब छा हाल आहे पिया सभु ख़ैर अबा केरु गुलाम सरवर कलोड़ो वाह कहिड़ो कलोड़ो अबा किथां थो ॻाल्हाए कलोड़ो हैदराबाद में सर ख़ुशि आहीं कलोड़ा साहब लॻा पिया सर मां ख़ुशि लॻो पियो आहियां अल्हम्दुलिल्लाह तुंहिंजी दुआउनि सां तुंहिंजे साम्हूं वेठो आहियां छा कंदो आहे सर मज़ूरी कंदा आहियो मज़ूरी कंदो आहियां चलो सुठो आहे महफ़िल में आयो मां सर तव्हां ॾिसंदो वर चैनल माशाल्लाह ॾाढी दिलि ख़ुशि थींदी आहे सर हा दिलि ख़ुशि थी थी मूंखे ॾिसी जी जी सर महिरबानी महिरबानी अदा अलाह सां कुझु कंदव सदा कुझु कंदव छा थो चए अलाह सां कुझु कंदव सर आवाज़ सफ़ा घटि थो हुजे जानू तुंहिंजो जी जी मां अलाह सां कुझु कंदव सर महिरबानी 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 को कलाम वलाम ॿुधाए को गानो शानो ॿुधाए गानो ॿुधायो सर हा जी जी सर जल्दी जल्दी हा वो इश्क लॻई त पोइ पुछंदो त कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में हाय हाय वो कीअं
कीअं रोइबो आहे तुंहिंजे प्यार में ओला संसार में हाय 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 अॻियां त ठीकु आहे थैंक यू सर थैंक यू इश्क लॻो त पोइ पुछंदो साईं कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में वाह साईं वाह वाह साईं वाह वाह साईं वाह थैंक यू दोस्त थैंक यू वेरी मच अवां शो में शामिलु थिया ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे अॼु मां ज़रूरु शेयर कंदुसि त ज़िंदगीअ में जेकॾहिं तव्हां कंहिंसां ग़लति कयो था न त पोइ उहो फिरी सिरी हिन दुनिया में ई तव्हांखे ग़लति उहो तव्हांजे साम्हूं ईंदो सो जेकॾहिं कंहिंसां ग़लति बि कयो था त कोशिशि करे तव्हांखां भले विसरी वञे पर उनखां माफ़ी ज़रूरु वठंदा कयो जेकॾहिं कंहिंसां तव्हां ग़लति कयो था ऐं ज़िंदगीअ में जेकॾहिं वाक़ई तव्हां चाहियो था त तव्हां ख़ुशि रहो त मोहबतूं विरहायो प्यारु विरहायो ऐं माण्हुनि सां सुठो थी हलो ऐं काफ़ी माण्हू हूंदा आहिनि जेके तव्हां सां खेॾी वेंदा आहिनि जेके तव्हां सां धोखो करे वेंदा आहिनि जेके तव्हां सां बेवफ़ाई करे वेंदा आहिनि जेके तव्हां सां मतिलबु उहो चवंदा आहिनि न चालाकी करे वेंदा आहिनि त पोइ उहे माण्हू अॻियां हली उन्हनि सां बि को न को हूंदो आहे जेको चालाकी करे वेंदो आहे उन्हनि सां बि को न को हूंदो आहे जेको धोखो करे वेंदो आहे उन्हनि सां बि को न को हूंदो आहे जेको बेवफ़ाई करे वेंदो आहे सो कोशिशि करे माण्हुनि जूं दिलियूं खटियो ऐं बी पॉज़िटिव मतिलबु पॉज़िटिव सोच रखंदो पॉज़िटिव तव्हांजी नेचर हूंदी त तव्हां ॾाढो कुझु सिखी सघो था ॾाढो कुझु अॻियां वधी सघो था पर जेकॾहिं तव्हां हूंदो ई नेगेटिव तव्हां सोचींदो ई नेगेटिव तव्हां ॿुधंदो ई नेगेटिव तव्हां कंदो ई नेगेटिव त पोइ लाइफ में पोइ त ॾाढा मसइला थींदा आहिनि कोशिशि कंदा कयो मोहबतूं प्यार ख़ुशियूं इन्हनि ख़ुशियुनि जे अहसासनि में रहंदा कयो जेकॾहिं तव्हां सां केरु बुरो बि करे थो न उनजे लाइ बि भलो सोचींदा कयो थी सघे थो किथे न किथे हू बि भलो थी वञे तव्हां जे लाइ सो ख़ैर प्रोग्राम जो वक़्तु तेज़ीअ सां पंहिंजी पुॼाइण जी तरफ़ वञे पियो ऐं लाइव कॉल जो हसीन सिलसिलो आहे प्रोग्राम में आख़िरी पाण हिकिड़ी कॉल शामिलु कंदासीं टेलीफोन नंबर जेकॾहिं स्क्रीन ते मौजूदु आहे त तव्हां हिनखे डायल कयो ऐं प्रोग्राम में लाइव शामिलु थी वञो ऐं कॉल नंबर न हूंदो न मौजूदु स्क्रीन ते पोइ बि ज़िंदगीअ में इहो कमु छो थियो किथे सुम्ही पिया न तो पाण वठूं था इजाज़त इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत ऐं तबियत सां त सुभाणे राति जो वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी पंहिंजो ख़ूबसूरत जीअं दोस्त साहिब चयो सहरो त अॼु यार पंहिंजो वठी आयासीं पाण धमाके सां ख़ूबसूरत ट्रैक आई होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो मूंखे ॾींदा इजाज़त इंशाल्लाह वरी थिए थी सुभाणे मुलाक़ात लव यू ऑल गुड नाइट टेक केयर हला भाई ओ यार पंहिंजो वठी आयासीं धमाके सां ओ यार पंहिंजो वठी आयासीं धमाके सां ढोल दमामन सां गुलन जे गाननि सां ढोल दमामन सां चाचन में मामन सां यार पंहिंजो वठी आयासीं धमाके सां ओ यार पंहिंजो वठी आयासीं धमाके सां ओ ढोल दमामन सां गुलन जे गाननि सां ढोल दमामन सां चाचन में मामन सां यार पंहिंजो वठी आयासीं धमाके सां दोस्त पंहिंजो वठी आयासीं धमाके सां दिल्ली
धमाके सां वाहिद गुल थियो अल्लाह साईं राज़ी कटे आया से प्यार जी बाज़ी ओ वाहिद गुल थियो अल्लाह साईं राज़ी कटे आया से प्यार जी बाज़ी चार पंजो वठी आया से धमाके सां दोस्त पंजो वठी आया से धमाके सां ढोल तमामन सां गुलन जे गानन सां ढोल तमामन सां चाचन वे मामन सां यार पंजो वठी आया से धमाके